मिर्शा मां ख़बर ईंदा हलूं त सरकार हरकत में अची वई। रोड ते अॼियल दुकान छपड़ा पट करे छॾिया। असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर मज़ाहिर अली बुरड़ो ऐं इंक्रोचमेंट पुलिस इंचार्ज आबिद अली ज़रदारी म्यूनिसिपल अमले सां गॾु कार्रवाई। असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर मज़ाहिर अली बुरड़ो मसंड रोड बील मोरी मेरान चौक ते हथरादू इंक्रोचमेंट खे ढाहे छॾियो। कार्रवाई दौरान म्यूनिसिपल अमले हटायल सामान जंहिंमें गाॾा संदुल गाडर लकड़ा पंहिंजे तेवील में वठी छॾिया। इंक्रोचमेंट कार्रवाई दौरान दुकानदारनि रेड़नि वारनि जी अमलदारनि सां ॾंद चिक। मुतासिर दुकानदारनि जो चवणु आहे त शाख जे कपड़नि ते अॼियल पका दुकान ढाइण बजाए असांजा कखावा दुकान होटलूं ढाहे भलारे महीने में बेरोज़गार कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त मुतासिर दुकानदार सरकारी हंधनि ते अॼियल समूरे इंक्रोचमेंट खे बराबर जी बुनियाद ते ढाहियो वेंदो। कंहिं सां बि नाइंसाफ़ी न कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।